नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं क़दीमी माग कोडिजी जे किले ते जेको 1785 में जेको आहे तमीराती कमु शुरू थियो, जेको मुकमिल जेको आहे 1795 में थियो। अचो त हिते टूरिस्ट सां ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिन किले जो कमु 1785 में मीर सोराब ख़ान जी निगरानी में थियो हुयो। मीर साहिबनि जो दौरु शुरू थियो 1782 में कलोड़नि सां हिननि जी लड़ाई थी, हिननि खे फतेह हासिल थी। 83 ताईं हिननि चौयारी में हुकुमरानी कई। 84 में ख़ैरपुर स्टेट क़ाइमु थी, ख़ैरपुर मीर असी नाले सां। हुन जो पहिरियों हुकुमरान जेको वेठो तख़्त ते मीर सोराब अली ख़ान टालपुर, जंहिं हिन किले जो कमु शुरू करायो 1785 में। 1785 खां 95 ताईं ठही थिया थियो। 10 सालनि जे पीरियड में हिन किले जी एराज़ी आहे 1.8 किलोमीटर। हिन खे 3 एलिफेंट प्रूफ डिफेंसिव गेट आहिनि, जिन में हिकिड़ो तव्हां ॾिसी सघो था त साम्हूं। हिन में जेके क़िला आहियूं उहे इन करे आहियूं ताकी हाथी टकर हणी करे दरवाज़ो न टोड़नि, इन करे हिन खे एलिफेंट प्रूफ गेट चयो वेंदो आहे। हिन में 45 बुर्ज आहिनि जंहिं ते 75 तोहफ़ूं रखियल हूंदियूं ऐं हे लोकल मटीरियल मां ठहियलु आहे। हिन दरवाज़नि जी जेकी काठी आहे सागवान जी आहे, कश्मीर खां घुराई हूं दरिया जे रस्ते। लो अॻे पुराणे ज़माने में जेके बि क़िला ठाहींदा पंहिंजे डिफेंस लाइ ठाहींदा, ऐं हे हुननि जी हिकिड़ी छावनी हूंदी जंहिंमें 1200 सिपाही रहंदा। मीर साहिबनि जे हवेली खे बि प्लस में पूरो हुन जे टाउन जी जेकी बि राया हूंदी उनखे सिक्योर करण जे वास्ते हिकु किलो ठाहियो वियो हुयो। ऐं हिन में जेके बि सिरूं तव्हां ॾिसो था इहे सॼियूं सांचे न बल्कि हथ जूं तयारु थियल आहिनि, बाहि में पकायल आहिनि ऐं गारे ते हिन जो कमु हलियल आहे सॼो। हिन किले जो नालो हुयो अहमदाबाद फोर्ट। 1962 में जॾहिं साम्हूं ही खंडर मिलियो हो, डिजी वाणाणी जो टाउन हो जेको गर्क थियल हो, असांजे हिकु आर्कलॉजिस्ट ख़ान साहिबु 1962 में हिन दरियाफ़्त कयो। हिन जी डिगिंग थी, हुन ते रिसर्च थी, ख़बर पई त 3.5 खां 7,000 साल क़बल मसीह क़दीम आहे। ऐं हिन पकी वाल खे ऐं जेकी हिन टाउन खे मडवाल हुई गारे जी दीवार, असां सिंधी में हुनखे कोट चवंदा आहियूं। इन खे कंपेयर करे हिन जो तारीख़ी नालो रखियो वियो कोट डिजी, न त हिन खां अॻु में हिन जो नालो हूंदो तालके जो बि, तहसील जो बि, हिन शहर जो, हिन किले जो अहमदाबाद फोर्ट नालो। उन खां पोइ कोट डिजी नालो रखियो वियो। ऐं सफ़न सफ़ा बोस्टन, हिन ते 5 तोहफ़ूं रखियूं वेंदियूं जेके हिननि खे ईरान जे रियासत जे टाइम में ईरान खां गिफ्ट में मिलियूं हुयूं, उहे हिन पॉइंट ते रखंदा। हिन जो नालो आहे सफ़न सफ़ा बोस्टन। ऐं हीअ फाड़े जो वात आहे मैप जे हिसाब सां। ऐं हीअ जेको वाटर टैंक ॾिसो था इहो हिन जी अखि आहे। हे पूरो फेस जो शेप आहे। हीअ फ्रंट लेग्स आहिनि जिन में प्रिज़नर आहे। इन जी बैक साइड वारी वाल जेकी आहे उन जी बैक लेग्स आहिनि। साम्हूं जेको बोस्टन आहे जैसलमेर बोस्टन आहे जेको फाड़े जो पुछ जो शेप ॾींदो। ऐं शोल्डर जे हिसे ते मीरान हरम महल ठहियलु आहे। उन पहिरियों जेको ग्राउंड आहे उहो परेड ग्राउंड आहे हिन पेट जे हिसे में। हिन जा 3 जेके एलिफेंट प्रूफ गेट आहिनि इहे हिन सिंगनि मां एंट्रेंस आहे। इन करे सॼो जो सॼो किलो हिकु फाड़े जानवर जे नक्शे ते ठहियलु आहे, जीअं लेटियल जानवर हुजे। ऐं हिन पहाड़ जी हाइट आहे 110 फुट, उन जे मथां वाल जी आहे 45 फुट, जंहिं हिन बुर्ज ते तव्हां बीठा हो हिन जी 62 फुट हाइट आहे। खैरपुर और किला देखने के लिए यहाँ पे पुरानी सकाफत है, रियासत के मालिक है यहाँ, और उनको देख के बड़ी खुशी हो रही है और पुरानी यादगारें हैं। और हम पहली दफ़ा आए हैं यहाँ पे, हम के सिंध बहुत अच्छा लग रहा है और जो आप लोगों से मिल के बड़ी खुशी हुई है। और इंशाल्लाह ताला ये चीज़ें जो है हमेशा के लिए दायम कायम रहे। कोडिजी जे हवाले सां ॾाढी तारीफ़ ॿुधी असां, त असां चलो कोडिजी विज़िट कजे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मूंखे पसंदि आयो कोडिजी किलो। ऐं तारीख़ जे हिसाब सां बि माशाल्लाह तारीख़ रखे थो, पर अल्हम्दुलिल्लाह कल्चर डिपार्टमेंट जे जेके मौजूदा कल्चर डिपार्टमेंट जेको कमु कयो आहे उहो सारा जोगी आहे। ऐं ॾाढो बहितरीनु लोकेशन जे हिसाब सां, बहितरीनु माहौल जे हिसाब सां ॾाढी मूंखे वणियो। ऐं मुंहिंजी सभिनी सिंध वासियुनि खे बल्कि ओवरऑल वर्ल्ड वारनि खे अपीलूं थी त अहिड़ा माग ॾिसण लाइ ज़रूरु अचनि हिते सिंध में। बहुत मज़ा आया, तारीख़ी जगह है तो घूमने आए दोस्तों के साथ। पूरी दुनिया में माण्हू अचनि पिया, पूरे पाकिस्तान में बि अचनि पिया। ऐं जेको सो तमामु घणी हिकिड़ी घुमण जे लाइ हिकिड़ी तफ़रीह जहिड़ी माना जॻह आहे। ऐं असां हिते जॾहिं घुमण ईंदा आहियूं त तमामु हिकिड़ो लुक जेको आहे हितां जो तमामु बहितरीनु आहे। ऐं जॾहिं बि ईंदा आहियूं त हिन जूं हर उहे शयूं जेके आहिनि, जीअं फांसी घाट थी वियो, ऐं उन खां अलावा जेके ॿियूं इलाही रिहाइशूं आहिनि, जीअं काल कोठड़ियूं आहिनि जिते क़ैदियुनि खे रखियो वेंदो हुयो। ऐं उन्हनि क़ैदियुनि खे जेको सो उन कोठड़ियुनि खे मथां ई जेको सो उन हिकिड़ा अहिड़ा सिस्टम सेट ठहियल आहिनि जंहिंखे क़ैदियुनि खे मथां मानी ॾिनी वेंदी हुई ऐं उनखे जिते रहायो वेंदो हो त उनखे बिल्कुलु हिकिड़े अहिड़े सुठे तरीक़े सां ऐं प्रोमोट तरीक़े सां रखियो वेंदो हो जो तमामु बहितरीनु हिकिड़ो माना जेके कैदी हुआ उन्हनि खे हर सहूलियत बि फ़राहम कई वेंदी हुई। हिते जेके जीअं उन टाइम पुराणे टाइम क़दीमी जेके आहिनि उन टाइम में बि माना जेके लेटरिन बाथरूम जो बि सिस्टम जेको माना ॾिसण में अचे पियो। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माना हिन महिल जेको घुमण जी तफ़रीह जहिड़ी जॻह आहे। ते बीठो आहियां जिते जंग दौरान पानी जो स्टॉक कयो वेंदो, ये वाटर टैंक आहे। पानी जॾहिं मटकनि ऐं जेको आहे मश्कुनि मां ख़तमु थी वेंदो त हिते जेके हितां जा सिपाही हुआ उहे जंग दौरान कंहिं मुश्किलात में अचण खां पोइ जेको आहे पाणी हितां ज़रूरियात जेका आहे हासिलु करे सघनि। हेठि वॾी टैंकी तव्हांखे ॾिसी सघो था, कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त इहा उहा टैंकी आहे।
ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जा वीचार ॿुधा उन्हनि जो चवणु हुयो त हीअ क़दीमी माॻ आहे हिन खे अञा बि ख़ूबसूरत बणायो वञे त जीअं हिते दुनिया जे हर मुल्क मां या पाकिस्तान मां जेके माण्हू अचनि था उन्हनि खे फैसिलिटीज़ मिलनि। कैमरामैन मोहम्मद अब्बास सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, पोज़ारो।